अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था खानवाण मां परवेज़ हुसैन भंड जी। सिंध जर्नलिस्ट काउंसिल खानवाण तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खानवाण जे नौजवान सहाफ़ी सिंध जर्नलिस्ट काउंसिल तालको कंडियारो जे सीनियर नायब सदर वक़ार लोचीअ जे सोट जी कोटड़ी कबीर मां ताज़ियत करण दौरान मोटरसाइकिल चोरी करण ख़िलाफ़ सिंध जर्नलिस्ट काउंसिल खानवाण ऐं खानवाण प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सदर रियाज़ पारस मल्ला, परवेज़ भंड, उस्कार कुंदर, वफ़ा इनायत कुंदर, जावेद मल्ला, वक़ार लोची ऐं असगर कुरैशी जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यादि रहे त काल्ह शाम जो सहाफ़ी वक़ार लोची जो सोट एजाज़ लोची कोटड़ी कबीर में ताज़ियत करण वियो हो। ताज़ियत दौरान ओताक जे ॿाहिरां बीठल सीडी मोटरसाइकिल 2019 मॉडल नामालूम माण्हू काहे फरार थी विया, जंहिंजी NC पिणु थाणे ते दाख़िल करण बावजूद पुलिस को बि एक्शन न खयो। सिंध जर्नलिस्ट काउंसिल खानवाण तरफ़ां SSP नौशरो फिरोज़ खां नोटिस वठण जो मुतालबो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।